मुस्लिम लीग नून जे कायद नवाज शरीफ वतन वापसी जो इशारो ॾेई छॾियो। पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे मोतबर ज़रियनि ॿुधायो आहे त पार्टी कायद मियां नवाज शरीफ जे ईंदड़ चूंडनि खां अॻु वतन वापसी जो प्रोग्राम तय थी चुको आहे। नवाज शरीफ पार्टी खे हिदायत कई आहे त जेकॾहिं तहरीक इंसाफ जो सरबराह इमरान ख़ान पंजाब ऐं केपी के असेंबलियूं टोड़े थो त उते आइन मूजिबि 90 ॾींहनि अंदरि नयूं चूंडूं करायूं वञनि ऐं उन लाइ चूंड मुहिम मां पाण हलाईंदसि। ज़रियनि मूजिबि नवाज शरीफ अहिड़ी सूरतहाल में कंहिं बि वक़्तु वतन वापसी अची सघे थो, उन हवाले सां नवाज शरीफ पंहिंजी वकीलनि सां मुशावरत बि मुकमल करे वरिती आहे। नवाज शरीफ जी वापसी खां पोइ उन जी सज़ाउनि ते नज़रसानी जो अपीलूं अदालत में शुरू थींदियूं। शरीफ ख़ानदान जे वेझनि ज़रियनि मूजिबि आला सतह ते उहो फ़ैसिलो कयो वियो आहे त नवाज शरीफ हाणे पाण खे मुल्की सियासत खां परे न रखंदो ऐं ईंदड़ चूंडुनि में सिधी रीति पंहिंजी पार्टी हिमायतुनि जी अॻुवाणी कंदो। इहे बि इतला आहिनि त मियां नवाज शरीफ जे वतन वापसी जी सूरत में मरियम नवाज़ आरज़ी तौरु लंडन में रहंदी।